जेकॾहिं को ॿियो अची को वरी अहिड़ो ई मिनिस्टर जेको ही मुतालबा रखे थो या जेकी ॻाल्हियूं करे थो उहो बि अहिड़ियूं ॻाल्हियूं करे त पोइ अमन जो मुश्किल आहे मथां। बिल्कुलु तव्हांजो सवाल दुरुस्त आहे पर पीपुल्स पार्टी जे अंदरि तमामु क़ाबिल ऐं मोहतरम MPs आहिनि ऐं सम्झां थो अहिड़ा कॉम्पिटेंट माण्हू आहिनि जो उन्हनि खे जेकॾहिं तालीम जो कलम था ॾिनो वञे त आउं नथो सम्झां त हिन क़िस्म जी अहिड़ी का उहो एक्सरसाइज कंदो। मुंहिंजे लाइ क़ाबिल एतिराम सभु क़ाबिल एतिराम पीपुल्स पार्टी इहो फ़ैसिलो त जेको आहे पीपुल्स पार्टी करे सघे थी ऐं नथो करे सघे। क़ाबिल काफ़ी आहिनि पर बदकिस्मतीअ सां हू जेको नेशनल असेंबली में हलिया विया आहिनि पीपुल्स पार्टी में MP तौर ते उहे न आहिनि ऐं तमामु क़ाबिल आहिनि। उनजो 28 तारीख़ असांजे सिंध जी मर्कज़ी काबीना जी मीटिंग रखियल आहे ऐं उन में लाअमल वधीक फ़ैसिलो करे सघूं था।